नाज़िन चेलाण लॻो ॻोठ फुलजी जोतड़ में 2 सगा भाइर 6 सालनि खां पुरस्रार बीमारी में मुब्तला हुअण करे खटुनि ते पयल आहिनि। संदन वारसनि इलाज जी सघ न रखण करे बस वारनि खां मदद जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था आबिद लोंगाणी जी हीअ रिपोर्ट। चेलार जे ॻोठ फुलजी जे तड़ में जिते 2 सगा भाइर मोहम्मद फतन नोड़ी ऐं मोहम्मद वारिस नोड़ी नाले 6 सालनि खां पुरस्रार बीमारी में मुब्तला आहिनि ऐं खट ते पियल आहिनि ऐं हिते घर जो सभु कुछ विकिणी हिननि इलाज करायो, का बि फ़र्क़ु कोन थी सघियो आहे। ऐं अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। अचे वियासीं असांजो मुक़दर अहिड़ो ॿई भाई अचे विया बीमारी चक्कर में काफ़ी अर्सो थियो आहे। 7-8 साल थिया पोइ हिते चेलार हिते बचाचरो अमरकोट मिठी पोइ हिते गोरी 6-7 साल थी विया आहिनि। कंहिं बि कोन इलाज करायो, को बि गवर्नमेंट जी मदद असांखे कोन मिली आहे। इहे पाड़े आड़े वारनि असांखे पछाड़ी सफ़ा खुटासीं, पोइ पाड़े आड़े वारनि असांखे मदद कई। अटे भते जी वग़ैरह गोरी दवा न हूंदी त को पैसा ॾींदा या वठी ईंदा चिठे ते। बीमार थी विया आहियूं, पियो आहे मजे ते 2 ॼणा 5-6 साल थिया आहिनि। डॉक्टर में हलंदे हलंदे मूं वटि जेका औलाद कोन्हे हुन वटि 2 छोकिरा आहिनि ऐं ॿियो जेका जॻह ठहियल हुई उहो बि विकिणे मूं हलाए छॾी। टोल आहे घर में उहो बि विकिणिया, माल बि विकिणे बीमारी में हलायो। हुनजा 2 पुट आहिनि, उहे असांखे उथलाइनि था, उर्ते पुर्ते कनि था। बाक़ी जेका खाइण पीअण जी शइ असां वटि का बि कोन रही। पाड़े आड़े वारा माण्हू मदद कनि था। न न न न असां वटि केरु कोन आहे, कंहिं मदद कोन कई आहे। बाक़ी ॻोठाणा इहे पाड़े वारा जेके इहे कनि था। भाइरनि जो दर्द कथा ऐं वारसनि जो ॻाल्हि ॿोल थी ऐं उन्हनि जो इहा ई चवणु आहे त घर में पियल समूरो सामान ज़ेवर सभु विकिणी ऐं इलाज करायो, का बि फ़र्क़ु कोन थी सघियो आहे। ऐं हिननि वस वारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं सरहदी वारनि खे इहा ई अपील कई आहे त सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे त जीअं बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी।